अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी बेहतरीन धमाकेदार तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं जेका हाणे किस्त ईंदी उन में छा वाकई मीर वारनि खे हाणे पूरो शक पइजी वियो आहे वक़्त जे मथां ऐं वक़्त खे मीर ऐं मूसा पकड़ण में कामयाबु थींदा या वरी जेको आहे शेर अली हाणे अचण सां ई बाहि ॿारींदो यानी असद कुरैशी हू अची चुको आहे। तव्हां ॾिठो आहे हाणे उन जी शुरूआति किथां थींदी। दोस्तों इन वीडियो खे पूरो ॾिसंदा आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे सभ खां पहिरियां ॿुधायो त शेर अली ईंदो ऐं अचण सां ई बाहि ॿारींदो। पहिरियां सजावल ख़ान सां मुआदो अटकाईंदो, उन खां पोइ नवाब ख़ान जो वारो ईंदो। मूं इहो ॿुधाए छॾियो, पहिरियों यको अपडेट ॾींदो आयो हुउसि, तव्हांखे यादि हूंदी ॻाल्हि। ऐं तव्हां ॾिठो ईअं ई जीअं नवाब ख़ान खे ख़बर पई त हू चौंकी वियो ऐं गुलण ॿुधायो। दोस्तों हाणे नेक्स्ट एपिसोड में जेको आहे पहिरीं ॻाल्हि त गुलण नवाब ख़ान जे चवण ते सजावल ख़ान जे फ़सलनि खे इन्हनि खे बाहि ॾींदो ऐं उतां शेर अली बि गुज़रंदो ऐं इहो सॼो शक शेर अली जे मथां वेंदो। छाजे करे सजावल जा ॻोठ वारा वग़ैरह ॾिसंदा, उहे वरी सजावल ख़ान खे ॿुधाईंदा। सजावल ख़ान त हिते कोन आहे लेकिन हू ॿाहिरि वियल आहे कराची ऐं उतो ई मोटंदो ऐं उहो शेर अली सां वञी जेको आहे धमकियूं शमकियूं ॾियण लाइ उते वेंदो ऐं पकिड़े गुलण खे बि उते वठी ईंदा। ऐं गुलण खे जॾहिं शेर अली जो सटको पवंदो, गुलण ॿुधाईंदो त मूं नवाब ख़ान जे भउ खां तुंहिंजो नालो वरितो, उन जा माण्हू बि उते हुया। अहिड़े हिसाब सां गुलण खे बि पादा लॻंदा। लेकिन मां इहो तव्हांखे ॿुधाए छॾियो सभ खां पहिरियों ई कहाणी, लेकिन हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां मिलंदासीं वरी नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।